Moses viewers, Assalamu alaikum. जिते बि अवाम बुख बदहाली परेशानी ऐं बदअमनीअ जो शिकार हुजे उते यकीनन उन खिते जो उन इलाइक़े जो हुक्मरान कमज़ोर ऐं करप्ट हूंदो आहे ऐं पोइ जॾहिं हुक्मरान कमज़ोर ऐं करप्ट हूंदो आहे त पोइ उहो पंहिंजे सिस्टम में पंहिंजे निज़ाम में पाण सां गॾु माफ़ियाज़ जोड़ींदो आहे। माफ़ियाज़ जेका उनजे सिस्टम जे अंदरि उन सां जुड़ियल हूंदी आहे। उहा माफ़ियाज़ थाणे जे रूप में हूंदी आहे। उहा माफ़ियाज़ मुख़्तलिफ़ खातनि शकिलनि माण्हुनि इदारनि ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॾोहारी रूपनि जे शकिल में उहा मौजूदु हूंदी आहे। माफ़िया थींदी छा आहे? ऐं छाकाणि त पाण मुंहिंजो तइल्लुक़ जंहिं खिते ऐं क़ौम सां आहे उहा यकीनन चवंदो आहियां त असीं चौथी दुनिया जा माण्हू आहियूं। माना पाकिस्तान जे अंदरि बि असां चौथे दर्जे जा आहियूं। पाकिस्तान में पहिरें दर्जे ॿिए दर्जे ऐं टीं दर्जे जा त माण्हू रहनि था, पर सिंध जा माण्हू पुठिते पियल उहे इलाइक़ा जेके कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण जे बावजूद बि उहे इंतिहाई कसम परसी जी हालत में गुज़ारनि था। ईअं सॼी सिंध आहे। उन करे उन कसम परसीअ वारी हालत में रहंदड़ या गुज़ारींदड़ माण्हू जेके कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण जे बावजूद बि उहे पुठिते पियल आहिनि। यकीनन उते जो हाकिम करप्ट आहे, चोर आहे ऐं उते जे हुक्मरान सां गॾु माफ़ियाज़ शामिल आहे ऐं उहा माफ़ियाज़ उन हुक्मरान खे हर बार बार चूंडाईंदी रहंदी आहे इलेक्शन जे मार्फत ऐं इलेक्शन में उन सां हिकिड़ो सॼो सिस्टम मौजूदु हूंदो आहे। अॼु जॾहिं सिंध में 10 रुपया 15 रुपया 20 रुपया हट ते खणी अटो वठण जे लाइ माण्हू वञनि था पिया, अॼु जॾहिं माण्हुनि जा अंग चतियूं लॻल कपिड़नि सां हुजनि, उते अवां अंदाज़ो लॻायो त 4-5 करोड़ माण्हू मुख़्तसर महदूद पर ताक़तवर माफ़िया जे कंट्रोल हेठि आहिनि। मूं ते इहो अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूं ते इहो शामिलु थिए थो फ़र्ज़ु आहे त आउं जेकॾहिं का मालूमात रखां थो ऐं जेकॾहिं मूंखे पंहिंजे क़ौम सां छाकाणि त आउं उन पीढ़ियल तबिके जो हिसो आहियां त पोइ यकीनन मूं ते इहो फ़र्ज़ु बणिजे थो त आउं उन में पंहिंजो किरदारु अदा कयां ऐं सिंध में खोड़ सारा माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। माफ़िया आहे छा? पाण उन ते थोरो मुख़्तसर ॻाल्हाईंदासीं ऐं पोइ पाण पंहिंजे प्रोग्रामनि में असीं उन्हनि अज़ीज़ान मन माफ़ियाज़ खे निर्वार बेनिकाब कंदा रहंदासीं। त अज़ीज़ान मन हिन वक़्तु सिंध में कणिक अटे जो वॾे में वॾो जेको बहिरान सॼे मुल्क समेत हले थो, पर आउं सम्झां थो त मुल्क में एतिरी गुरबत कान्हे, उन करे इहो बहिरान नज़र नथो अचे, पर सिंध में गुरबत आहे। उन करे उन जे गुरबत जे करे खोड़ सारा बहिरान जेके आहिनि या जेका खोड़ सारी खोट आहे शयुनि जी, उहा साम्हूं अचे थी। कणिक रोज़ ख़बरूं रिपोर्ट थींदियूं तव्हांजे पाड़े में तव्हांजे आस पास कणिक जा गुदाम भरियल आहिनि, कणिक सड़ी वई सुकी वई पर तव्हां ताईं न पहुती आहे। खंडु अच्छा उते उहा माफ़िया आहे। खंडु मौजूदु आहे, ज़रदारी साहिब जूं मिलूं आहिनि, मिर्ज़ा साहिब जूं मिलूं आहिनि ऐं कराची जे वॾनि वॾनि सेठियुनि जूं मिलूं आहिनि, उहे भरियल आहिनि, टुबटार आहिनि, पर खंडु तव्हां ताईं नथी पहुचे। माफ़ियाज़ यूनिवर्सिटियुनि में मौजूदु आहे, उहा यूनिवर्सिटियुनि खे हाईजेक करे थी यूनियन जे ज़रिए ऐं उहा हाईजेक जेका माफ़िया करे थी पोइ उते तइलीम जो बेड़ो ग़र्क़ थिए थो, पोइ तव्हां ख़ुदकुशियूं ज़दा क़तल थियल लाश मिलनि था। उहा माफ़ियाज़ उते कंट्रोल करे थी। उहा माफ़ियाज़ मुख़्तलिफ़ शिकिलनि में मौजूदु आहे।
माफ़ियाज़ स्कूलनि में मौजूदु आहे, माफ़ियाज़ इस्पतालुनि में मौजूदु आहे, उहा माफ़ियाज़ पाणी ते कंट्रोल कयो वेठी आहे ऐं उहा माफ़ियाज़ जेका आहे उहा उन माफ़ियाज़ तव्हांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ऐं उन माफ़ियाज़ खे जेका तक़वत आहे मिलियल उहा हुकूमत जी आहे ऐं हुकूमत खे जेका ताक़त मिलियल आहे उहा माफ़िया जी मिलियल आहे। ईअं ई उन माफ़िया तव्हांजे जीअण खे इंतिहाई सोढ़ो करे छॾियो आहे, अव्हांजो साहु सुकिड़िजी रहियो आहे ऐं उहा तव्हांजी ख़ामोशी आहे। इन माफ़िया त सॼी सिंध खे बि जेको आहे सो बर्बादु करे छॾियो आहे। पाण इन माफ़िया खे यकीननि निर्वार बेनक़ाब कंदा रहंदासीं। मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कयो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेको आहे सो घंटी वारो बटण बि दॿायो त जीअं तव्हां वटि नोटिफिकेशन अचनि ऐं पाण हिन ते ॻाल्हाईंदा रहूं त माफ़ियाज़ छा थींदी आहे।